दोस्तों अज वही अपडेट अची चुकी है। तव्हांखे ॾींदासीं असां वॾी अपडेट ड्रामा सीरियल पापनगर जी शूटिंग जी ऐं उहो ड्रामो पापनगर कॾहिं हलायो वेंदो। अॼु वॾी अपडेट्स अची चुकी है जेका तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों, इन वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा ऐं जीअं तव्हांखे सॼी अपडेट सम्झ में अची चुकी है। दोस्तों ही साम्हूं ॾिसी सघो था तव्हां पापनगर जी जेको आहे न बक़ाया जेका स्पेल रहियल आहिनि उन्हनि जी शूटिंग आख़िरी जेको आहे न उन में पहुतल आहे। शूटिंग तमामु जल्द इहा फाइनल कई वेंदी। ही सीन ॾिसी सघो था जंहिंमें कीड़े बुड़े जा ऐं कुझु ॿियनि जा सीन शूट कया पिया वञनि। होॾां वरी पंहिंजा वरी ड्रामे जी बि शूटिंग हाणे दोस्तों ईद जेका अची रही आहे इन खां पोइ ईद ताईं काफ़ी नयूं अपडेट्स पंहिंजा वरी ड्रामे जो बि अची वेंदियूं ऐं इन खे बि को न को रंग ॾिनो वेंदो, फाइनल कयो वेंदो। बाक़ी पापनगर जी मां तव्हांखे वीडियोज़ वग़ैरह ॾेखारिया, अलाए केतिरा असां वीडियोज़ सबूत पिया आहिनि। बहरहाल वीडियो वॾी थी वेंदी जे सभु ॾेखारींदासीं, लेकिन पापनगर ड्रामो तमामु जल्द फाइनल थी ऐं इहो बि हाई लेवल प्रोफेशनल ड्रामो आहे, हाई लेवल जो ड्रामो आहे। ऐं पापनगर ड्रामो आहे, पंहिंजा बि वरी उन खां घटि न आहे जेको शूट थी रहियो आहे। ऐं लगातार तव्हांखे अपडेट्स ॾींदा अचूं पिया पाण, ऐं कॾहिं बि का अपडेट्स मिस न कई आहे। ऐं कोशिशि असांजी इहा ई हूंदी आहे त सिंधी शोज़ में जेको बि मतिलबु नओं ड्रामो या नई का टेलीफिल्म जा कुझु सीज़न अचनि था, नवां तयारु थियनि था या कहाणियूं लिखजनि थियूं, उन्हनि खां तव्हांखे आगाह कयो वञे। ऐं लगातार मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त मां तव्हांखे उन खां आगाही कंदो पियो अचां ऐं तव्हां बि माशाअल्लाह असांखे जेको आहे सपोर्ट कयो पिया। लख कुर्ब तव्हांजा दोस्तों। बाक़ी मां इहो ॿुधाईंदो हलां त पंहिंजा वरी ड्रामे जॾहिं हलंदो न, इहो सभिनी ड्रामनि जा रिकॉर्ड टोड़ींदो। ऐं पापनगर बि को घटि ड्रामो न आहे, हिकु हाई लेवल जो ऐं प्रोफेशनल ऐं वॾे स्किल जो ड्रामो आहे। असांखे ॾींदा इजाज़त, शायदि को सवाल आहे कि लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।